टंडोजाम पूरे मुल्क जियां टंडोजाम में भी गर्मी शिदत में इजाफे खां पोइ शहरनि तरफ़ां गर्मी खां बचण जे लाइ स्विमिंग पूल जो रुख कयो वियो आहे। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा लाल तुनियो जी ही रिपोर्ट। टंडोजाम जे भरपासे वारे इलाइक़े में बिजली जी लोड शेडिंग सबबि गर्मी खां बचण लाइ माण्हुनि स्विमिंग पूल जो रुख करण लॻा। अचो त हिते जेके मौजूदु आहिनि नंढड़ा ॿार ऐं ॿियो वॾड़ा इन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयो, हिन जो छा चवणु आहे। त असां वटि माण्हू अलाह जो शुक्र आहे तमामु परे परे खां माण्हू ईंदा आहिनि, सराउंडिंग खां, टंडोलहर, हैदराबाद, मीरपुर ख़ास खां, कोटड़ी खां, ही शाहपुर वारी साइड जी सराउंडिंग तमामु इलाइक़नि मां माण्हू असां वटि ईंदा आहिनि। रश बि असां वटि काफ़ी सारो थी वेंदो आहे ऐं सहूलियत जे हवाले सां असां वटि तमामु तर सहूलियात जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। फैमिली जे हवाले सां बुकिंग वग़ैरह बि असीं ॾींदा आहियूं। असां वटि बुकिंग जो शाम में 5 खां वठी टाइम हूंदो आहे, जेको राति 10 बजे ताईं हूंदो आहे। ॿी राति 10 खां वठी सुबुह 6 बजे ताईं असां वटि पूरी राति जी बुकिंग हूंदी आहे। ॾींहं में असीं लोकल पर्पज़ ते हलाईंदा आहियूं ताकी जेके माण्हू अचनि था परे परे खां त उहे सुकून सां इंजॉय कनि, वेंजी वञनि। उन हवाले सां इहो असां हिकिड़ो सिस्टम पंहिंजो ठाहियो ऐं उनखे हलायूं पिया। त अलाह शुक्र आहे असां वटि माण्हुनि जो अचणु वञणु तमामु घणो थो थिए, रश बि तमामु सुठी थी थिए। हिते पाणी तमामु सुठो आहे, पाछा फार्म आहे ऐं इलाही माण्हू ईंदा आहिनि। गर्मी लाइ इलाही माण्हू वेंजंदा आहिनि, सफ़ा सुठो आहे हिते रिहाइश ऐं जेको पार्क VIP लॻियो पियो आहे, खाधे पीते लाइ बि सुठी जॻह आहे, वेहण लाइ हर शइ लाइ सुठी जॻह आहे। पुल ठहियलु आहे, पाणी सुठो आहे, साफ़ु पाणी आहे, पार्किंग आहे, VIP सिस्टम आहे। असां हिते ईंदा आहियूं तड़ बड़ करे, गर्मी में ॾाढो माहौल सुठो लॻो पियो आहे, मज़ो आहे, आवाम जाम ईंदी आहे हिते, सुठो पाणी आहे। असां शाहपुर खां सही सही पाड़े वारा ॻोठ वारा दोस्त ईंदा आहिनि, पोइ असांखे संगत में गॾु अस्सलाम वालेकुम। पाणी जाम थधो आहे, असां परे परे खां वेंजण आया आहियूं, जाम मज़ो पियो अचे हिते। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।